देता है ऐं गुज़ारिश कंदुसि उहे जोश ऐं जज़्बा उथी में जो उस्ताद आहे तव्हांजे बड़ो करे में एजुकेशन डिपार्टमेंट जा सभई अफसरान कोहिस्तान थाना बुला खान जाम शोरो ॿिया आयल महिमान सभिनि खे अस्सलाम वालेकुम जीए भुटो सभिनी खां पहिरियों आउं सभिनी ॻाल्हि कंदुसि त थोरो पोयां वारे बि थोरी जॻह ॾियो थोरो साइड थोरो साइड थी वञे उन सभिनी उस्तादनि खे मुबारकबाद पेश कंदुसि जिनखे ऑफर लेटर मिलण वारा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु आउं निहायती शुक्रगुज़ार आहियां एजुकेशन डिपार्टमेंट जे सभी अफसरान जो जिन असांखे इज़त बख़्शी तव्हांजी वॾियूं महिरबानियूं अॼु अव्हांखे मुबारक हुजनि हिन कामयाब मुंहिंजा भाइरो अॼोको प्रोग्राम एजुकेशन जे हवाले सां So I would like to tell everyone what is education. Education is a process of receiving or giving systematic instructions to the students. Education can also be defined by as a theory or practicing of teaching. आउं सभिनी उस्तादनि खे इहो ॿुधाईंदुसि अभी जेतिरो बि टाइम स्कूल में ॾींदा हो ॿारनि खे पढ़ाईंदा हो सभिनि खां पहिरीं हिकिड़ी शइ असांजे कोहिस्तान जे ॿारनि खे सेखारिजो त हू पंहिंजी माउ पीउ जी इज़त करे हू पंहिंजे ख़ानदान वारनि जी छाला त कोहिस्तान हिकिड़ी अमन जी धरती आहे ऐं पढ़ियल लिखियल माण्हू जी उहा ई निशानी आहे जेको पंहिंजे वालिदनि जी ख़िदमत करे ऐं मूंखे उमेद आहे असांजा इनाम भर्ती थियल सभई उस्ताद पंहिंजी महिनत दिलो जान सां असांजे कोहिस्तान जे ॿारनि खे पढ़ाईंदा उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा उन्हनि खे दुनिया में उथण वेहण जो हिकिड़ी तालीम सेखारींदा ऐं उन सां गॾोगॾु जेको बि हिकिड़ो स्कूल जो सिस्टम आहे उहो उनखे पढ़ाईंदा I would also like to tell everyone I would also like to acknowledge everyone that what is the most powerful weapon in this world? दुनिया जो ताकतवर हथियार ये सॼी दुनिया में छा आहे वो है education. Education is the most powerful weapon in the whole world. जंहिं वटि तालीम आहे जेको पढ़ियल लिखियल आहे उनखे केर बि हथ नथो लाए सघे जंहिं वटि तालीम आहे वो पाण खे एस्टेब्लिश करे सघे थो वो पंहिंजे कम्युनिटी लाइ बहितरी आणे सघे थो ऐं अॼु मूंखे वॾी ख़ुशी थी थिए त मुंहिंजे वालिदैन बि मूंखे पढ़ायो सुठे स्कूल्स में मूंखे पढ़ायो ऐं मूं उहा तरबियत हासिल की पंहिंजे वालिदैन खां अॼु आउं अव्हां भाइरनि जे विच में बि अव्हां जी ख़िदमत करे सघां आउं सभिनी उस्तादनि खे
वरी भी दिल जी गहराई सां मुबारकबाद ॾींदुसि ऐं उन सां गॾोगॾु चाचा ज्ञानचंद ईसराणी जेकी पंहिंजी तकरीर रखी उन तकरीर उन जिन भी मौज़ू ते ॻाल्हायो असीं उन सां इतफ़ाक़ रखूं था। असीं 2018 में चाहे ज्ञानचंद ईसराणी सां हर हिकु ॾींहुं इलेक्शन जो गॾु हुआसीं। अवी भाइर असां सां गॾु हुआ। अवां सदाईं असांखे इज़त बख़्शी आहे। अवां जी वजह सां असीं कामयाब आहियूं ऐं इंशाअल्लाह असीं अवां वेड़ी अवां सभिनी खे कामयाब कंदासीं। मूं पोइ तकरीर में सियासत ते ॻाल्हाए छॾियो। अॼु एजुकेशन जो प्रोग्राम हो, एतिरो सियासत ते न ॻाल्हाईंदुसि। ऐं आउं उन नंढड़नि ॿारनि खे उहा मुबारक ॾींदुसि त हुन तमामु हिकिड़ी ज़बरदस्त एक्टिविटी असांखे हिते करे ॾेखारी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं आउं पंहिंजे उस्ताद जेके भर्ती थिया आहिनि उनखे बि इहो चवंदुसि त अवी पंहिंजे स्कूल हिन ॿारनि लाइ अहिड़ियूं एक्टिविटीज़ रखिजो, ना आइडियाज़ आणिजो, उनखे तालीम ॾियण जा ना कॉन्सेप्ट्स आणिजो। असांजा कोहिस्तान जा ॿार ईअं एतिरो पढ़ी सघनि जीअं कराची हैदराबाद में ॿार पढ़ी सघनि। ऐं आउं भाइरे इहो बि ॿुधाईंदो हलां त तालीम हासिल करण जी का उमिरि न आहे। चाहे अवी 50 साल जा हुजो, 70 साल जा हुजो या 2 साल जा हुजो, जगह अवांखे तालीम हासिल करणी त अवी करे सघो था। एजुकेशन जी इहा ई वॾी खूबी आहे त कंहिं बि उमिरि में कुझु बि सिखी सघो था। बस मूंखे उम्मीद है त असांजा उस्ताद कोहिस्तान जे ईंदड़ जनरेशन लाइ हिकिड़ो फ़ाइदेमंद थींदा, उनखे सुठी एजुकेशन ॾींदा, उनखे सुठी तरबियत ॾींदा। इंशाअल्लाह अल्लाह कंदो त असांजा सभई स्कूल आबाद थींदा ऐं इनखे आबाद करण सां इन मुखालिफ़ खे पंहिंजो जवाबु पाणी मिली वेंदो। अवां ॿाहिरि जी सभिनी जी वॾी महिरबानी, ख़ासि तौर ते एजुकेशन डिपार्टमेंट जी। ऐं वधीक टाइम कोन वठंदुसि। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, कोहिस्तान जिंदाबाद, सिंध जिंदाबाद।